सिंधी सबक पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इबारत पढ़ण अचो त इबारत पढ़ूं। अखरनि मां आवाज़ ठहंदा आहिनि, आवाज़नि मां लफ़्ज़ ठहंदा आहिनि ऐं लफ़्ज़नि मां जुमिला ठहंदा आहिनि, जुमिलनि मां इबारतूं ठहंदियूं आहिनि। अचो त अॼु असां इबारत पढ़ूं। सबक ॿियो अला साईं। ही सबक जो उनवान आहे। अल्लाह हिकु आहे। असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधि हाज़ुर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सबूरो महिरबान ऐं बाज़ारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। इहा हुई इबारत जेका अॼु असां पढ़ीसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी सबक पढ़ो।